सेवन मां के खबर दींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पावर शो सेवन मां सवें रैलियूं निकिरी जलसे गांव डिग्री कॉलेज सेवन पिंडाल ॾांहुं रवानी। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला जामशरो के सदर सैयद आसिफ अली शाह के सॾ ते सेवन के रिंद बिरादरी तरफा रईस चनेसर रिंद ऐं कोरेजा बिरादरी तरफा दरगाह हज़रत लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जे लंगर खाने तां रैली कढी वई, जेका रैली सब्ज़वारी हाउस पहुती। हिन रैली में रिंद बिरादरी, कोरेजा बिरादरी और पाकिस्तान पीपल्स पार्टी के कारकुननि शिरकत करे रईस चनेसर खान रिंद की अगवानी में जलसेगाह डिग्री कॉलेज सेवन ॾांहुं रवानी थी। उन मौके ते रिंद बिरादरी के अगवान राशिद अली रिंद और वसीम अहमद कोरेजो और साईं के बी लाखो जिन सिंध प्रेस क्लब सेवन के सहाफ़िन से ॻाल्हाईंदे चयो त साईं आसिफ अली शाह के इश्क में, साईं आसिफ अली शाह के इश्क में ये रैली कढी आहे। नायब 1500-1600 माण्हू असांजी रैली में आहिनि। असां साईं वारनि जे पिंडाल ते पुॼायूं था, हाणे पैदल हलूं पिया, निकिता आहियूं, निकिरी चुकी आहे रैली। साईं आसिफ अली शाह ऐं साईं मुराद अली शाह बादशाह जे पिंडाल ते पुॼायूं था। उते इंशाल्लाह पिंडाल खे कामयाबु कंदासीं ऐं पिंडाल भरपूर भरे ऐं भरपूर असां हुनखे कामयाबु कंदासीं। रैली में मुख़्तलिफ़ केतिरी बिरादरियूं आहिनि? भंड बिरादरी आहे, मलाह बिरादरी आहे, सोलंगी बिरादरी आहे, ओठा बिरादरी आहे, चना बिरादरी आहे ऐं मनाल जतोई बिरादर त हूअं ई ज़िम्मेवार आहे। जतोई बिरादरी बिरादरी आहे।